वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान ऐं मलेशिया जा बहितरीन लाॻापा आहिनि। मलेशिया जो ही मुंहिंजो पहिरियों दौरो आहे। मलेशिया असांजो ॿियो घर आहे। मलेशिया जे वज़ीर आज़म अनवर इब्राहिम सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहबाज शरीफ़ चयो आहे त ॿिन्ही मुल्कनि जे विच में मिस्बत ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जे विच में वापार ऐं सीड़पकारी खे वधायो वेंदो। वज़ीर आज़म चयो आहे त मलेशिया खे तरक़ी याफ़्ता मुल्क बणाइण में अनवर इब्राहिम जो अहम किरदारु आहे। हुन वधीक चयो त मलेशिया जे वज़ीर आज़म जे तजुर्बे मां फ़ाइदो हासिल करण लाइ गॾियल मनसूबनि ते कमु कयो वेंदो। मलेशिया पारां पाकिस्तान मां $200 मिलियन जी हिलाल गोश्त जी बरामद करण वारे फ़ैसिले जी आजियां कयूं था। वक़्त सां गॾु हिलाल गोश्त जे वापार में वधीक इज़ाफ़ो कंदासीं। मलेशिया जी हथियारबंद फ़ौज जी हिक दस्ती वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो, जंहिंखां पोइ ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तराना वॼाया विया। बाद में वज़ीर आज़म मलेशिया जे वज़ीरनि ऐं ॿियनि अमलदारनि सां हथ मिलायो।